जेको अॻी राति जेको आहे डीज़ल जो असांखे जेको आहे इनाम ॾिनो वियो आहे ऐं उन ते असां अञा बि असांजो आवाम ख़ामोश आहे। असां आवाम खे असां इन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं त महिरबानी करे रोडनि ते निकिरो। जेकॾहिं असां ख़ामोश रहिया आहियूं त इहे हुकूमत असांखे खाई पीड़े करे असांखे जेको आहे मौत जे निंड सुम्हारे सघनि था। हिन वक़्तु ॾिसो त अटो जी किथे माना प्राइस पुगी आहे, डीज़ल जी किथे प्राइस पुगी आहे ऐं पेट्रोल जी किथे पुगी आहे। आम जेको आहे पहिरीं शयूं उहे तमामु माना आवाम जे ग़रीब आवाम खां वठण लाइ माना जेको आहे पुॼी नथो सघे। आवाम करे त करे छा करे, अटो वठे ॾियारी जेको आहे सिर्फ़ु जो कमाइण वारा 500 रुपया मज़ूरी बि कोन थी मिले जेको आवाम खे। असांजे ग़रीब जेको आवाम खे महिरबानी करे असां प्राइम मिनिस्टर पाकिस्तान खां अपील था कयूं त महिरबानी करे असांखे रिलीफ ॾिनो वञे। अगरि रिलीफ नथो ॾिनो वञे त महिरबानी करे हिकिड़ी बंदूक खणी असांखे सिधी हणी वञे त बहितर आहे त माना हिकिड़ी मरी जान छॾाईंदासीं। असां वरी बि हिकु दफ़ो असां पंहिंजे हिन सिंध जे वज़ीर अला खां ऐं जेको आहे हितां जेके बि MPs आहिनि असां उन्हनि खे बि माना हिकिड़ी जेकी अपील आहे कि महिरबानी करे हिन आवाम खे रिलीफ ॾिनो वञे। महिरबानी करे हिन खे आवाम खे रिलीफ ॾिनो ॾींदासीं, टायर ॾेई जेको आहे साड़ींदासीं पंहिंजे पाण खे। महिरबानी।